बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो तारी ॾिसूं हिन हफ़्ते सितारा तव्हांजे लाइ छा पिया चवनि। नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानीअ सां मौसूल थी सघे। ॿिए हिसे जा 3 सितारा कैंसर, सरतान, लियो, असद, विर्गो, सुंबला। कैंसर, सरतान, अचानक के पुराणा मसाइला ॿीहर साम्हूं ईंदा। परेशान न थियो, ही उहो वक़्तु आहे जंहिंमें तव्हांजा मामला हल थींदे ॾिसी रहिया आहिनि। तव्हां उन मसइले जे लाइ बुज़ुर्गनि सां मशवरो करियो ऐं सोचियो, हल करण जी कोशिशि ॾांहुं गामज़न थियो। ॿियो त रूमानी हवाले सां जेके ख़्वाहिश आहे पूरी थी सघंदी, उन लाइ तव्हां दिलि खोले महबूब सां ॻाल्हायो। तव्हां पंहिंजी हसासियत जो शिकार हुजण करे शेयर न करे रहिया आहियो। तव्हां पंहिंजे साथीअ सां वेझो थियण जी कोशिशि करियो, खोले ॻाल्हायो, ॿुधो ऐं ॿुधायो। सुठा मौक़ा आहिनि। लियो, असद, तव्हांखे अल्लाह जे तरफ़ां सुठा मौक़ा मिली रहिया आहिनि। जेको चाहियो पिया साम्हूं पेश थींदो ऐं तव्हां कामयाबु थींदे ॾिसी रहिया आहियो। नओं मनसूबो या प्लान जोड़ियो ऐं नओं बिज़नेस स्टार्ट करियो। तमामु घणो पैसो अची रहियो आहे ऐं तव्हां प्लान जोड़े रहिया आहियो त माण्हुनि जी मदद कंदा। कर्ज़ ॾियण वठण लाइ पिणु सुठा मौक़ा अची रहिया आहिनि। माली, ज़ाती ऐं रूमानी मामला तव्हांजे हक़ में आहिनि। विर्गो, सुंबला, कुझु सालनि खां डिप्रेशन जो शिकार रहिया आहियो। तमामु ख़राबु मामला अची चुका हुआ, पर हाणे परेशान न थियो। सुठा ॾींहं अची रहिया आहिनि। ख़ुशहाल थींदे ॾिसी रहिया आहियो। कुझु महीननि खां महसूसु पिणु करे रहिया आहियो त कारोबारी हालतूं बहितरीअ तरफ़ वधी रहियूं आहिनि। हिन हफ़्ते हर ख़्वाहिश, प्लान, जोड़ियल मनसूबा मुकमल थींदा ऐं ख़्वाब पूरा थी रहिया आहिनि। मक़सद हासिल थी वेंदा। कर्ज़ ॾियण वठण लाइ सुठो वक़्तु हली रहियो आहे। सुठो पैसो अची रहियो आहे। रूमानी हवाले सां साथीअ ते तवजह न ॾेई रहिया आहियो। पंहिंजे तालुकातनि तरफ़ वधो ऐं का पार्टीअ जी दावत मिली रही आहे। उते कंहिं अफ़सर या आला शख़्सियत सां मुलाक़ात थींदी। सुठो वक़्तु अची वियो आहे। क़दम वधायो।